मौलाना सैयद नूरुल हसन शाह रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे हज़रत अबू बकर जूं ख़ासियतूं जेके कंहिं में न हुयूं। सिद्दीक लक़ब हज़रत अबू बकर खे सहाबा में ॿियो कंहिंखे न। सिद्दीक चइबो आहे जेको बिना सोचे तस्दीक करे, सचो करे। हिजरत वारो वाक़ियो, नबी से मेराज ते विया, अबू जहल जो अॼु अबू बकर खे मुंझायां थो। चई हिकिड़ो माण्हू राति में मके मां निकिरे, फलस्तीन में मस्जिद अक्सा में अंबिया खे इमामत कराए, वरी 7 आसमान टिपी अल्लाह सां ज़ियारत करे, वरी उन राति में मोटी अचे मके, थी सघे थो? दुख आहे, मञण में नथो अचे। हिकिड़ो माण्हू हिकिड़ी राति में एॾा सफ़र करे वरी मोटी अचे, राति बि उहा चई तुंहिंजो यार मोहम्मद तो चई, पोइ चई सच ई सच आहे, बसि इनखे सिद्दीक चइबो आहे। इहो लक़ब अबू बकर जो ॿियो कंहिं में न हो। ॿियो हज़रत अबू बकर जेके मुहाजिर सहाबी हिजरत करे आया, उन्हनि में हज़रत अबू बकर वाहिद आहे जंहिंजो माउ पीउ मुस्लमान आहे। मुहाजिर सहाबा में बि कंहिंजा बि वालिदैन ॿई मुस्लमान आहे, हज़रत अबू बकर जो माउ ऐं पीउ मुस्लमान आहे। इहा ख़ासियत अबू बकर जी आहे, ॿी कंहिंजी न आहे। ऐं टियों 4 नसुल सहाबी हज़रत अबू बकर जे खानदान में ॿियो कंहिं में न आहे। पीउ अबू कुहाफा सहाबी, माउ साहब पीउ जो पाण पुट अब्दुर्रहमान सहाबी, पोटा सहाबी, 4 पीढ़ियूं अबू बकर जूं सहाबा हुयूं, मुस्लमान त ॿियनि जा हुया, सहाबी में शामिल न हुआ। इहा ख़ुसूसियत अबू बकर जी आहे। ऐं अबू बकर जो लक़ब आहे ख़लीफ़तु रसूलिल्लाह। इहो लक़ब अबू बकर जो ॿियो कंहिं सहाबी न हो। हुज़ूर जे बीमारी वारे वक़्त में हुज़ूर 1.25 लाख अंबिया खे मस्जिद अक्सा बैतुल मुक़द्दस फलस्तीन में इमामत कराई। 1.25 लाख नबियुनि जे नबीअ खे, 1.25 लाख नबियुनि जे इमाम खे अबू बकर निमाज़ पढ़ाई। हुज़ूर जॾहिं बीमार थी पिया, जो अबू बकर खे छो निमाज़ पढ़ाए? हज़रत बीबी आयशा चए थी त अबू बकर रक़ीक़ क़ल्ब आहे, कमज़ोर दिलि आहे, तव्हांखे मुसल्ले ते अॻियां ॾिसी बीह न सघंदो, बर्दाश्त न करे सघंदो। फरमाए मुरू अबा बकर फलयुसल्लि बिन्नास, पाण फरमाए अबू बकर खे हुकुम कयो निमाज़ पढ़ाए। सब सहाबी मौजूद आहे, सुहिणो अली भो, सुहिणो उमर भो, सुहिणो उस्मान भो, सभई मौजूद आहे। पाण हुकुम कयो त अबू बकर खे बीहारियो। हुज़ूर जी मौजूदगी में हयातीअ में हज़रत अबू बकर 17 निमाज़ूं पढ़ाई। इहा फज़ीलत हज़रत अबू बकर जी आहे, ॿी कंहिंजी न आहे।